नाज़रीन, हैदराबाद में खानगी स्कूल पारां सिंध म्यूज़ियम के मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हॉल में सालियानी एवार्ड तकरीब मुनक़िद कई वई। उन हवाले से वधिक तफ़सील ॾिसूं था साकिब कुबर जी हिन रिपोर्ट में। हैदराबाद के खानगी स्कूल अकेडमी पारां सालियानी एवार्ड तकरीब सिंध म्यूज़ियम के मुमताज़ ऑडिटोरियम हॉल में तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में शरीक अब्दुल शकूर मेमण, खुरम गुलाम मुस्तफ़ा सियाल समेत शागिर्दनि ऐं उन्हनि जे वालिदैन बि वॾे अंग में शिरकत कई। हिननि चयो त हिन तकरीब रखण जो मक़सदु आहे त जीअं ॿारनि जे टैलेंट में इज़ाफ़ो थिए। जॾहिं त हिन सालियानी एवार्ड तकरीब में स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि पारां टेबलो पिणु पेश कया। स्कूल के अंदर अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। जंहिं एनुअल फंक्शन खे एॾी वॾी लेवल ते करण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त पेरेंट्स ऐं स्टूडेंट्स उन खां पोइ जेके असांजा उस्ताद आहिनि या असांजा जेके चीफ गेस्ट आहिनि जिन्हनि जो एजुकेशन सां वास्तो रहियो आहे, सभु शयूं उन्हनि खे जेको आहे न मोटिवेट करण जे लाइ उनखे स्कूल जे कल्चर के एजुकेशन के डेवलप करण जे लाइ कयो वियो आहे। अहिड़ा स्कूलनि में जेकर प्रोग्राम थींदा रहंदा शायदि ॿारनि में काफ़ी जेको आहे सो माना यानी एक्टिविटी मतिलबु यानी बाक़ाइदे यानी तमामु सुठे तरीक़े सां मतिलबु जेको ॿार जेको एक्टिव रही सघे थो। ऐं इहो मेन फैक्टर ई आहे जेको ॿार जे एजुकेशन ते वॾो असरु करे थो पियो। ऐं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। असांजे प्रोग्राम डांस वग़ैरह में इलाही प्रैक्टिस में इलाही महिनत कई आहे उन्हनि ॿारनि ऐं इंशाअल्लाह इहो असांजो फेमस प्रोग्राम वेंदो। उनखे इहो पैगाम आहे त उहे स्कूल वञनि, तालीम सिखंदा त अॻियां वधंदा। जो बच्चे थे वो मोबाइल यूज़ किए बगैर बहुत ज़्यादा अच्छा मतलब कि करते थे, उनका मुआशरा बहुत अच्छा होता था। लेकिन जब से मोबाइल आया है तब से बच्चे ख़राब हो चुके हैं, ना पढ़ाई पे ध्यान देते हैं ना किसी और चीज़ पे। और पहले के बच्चे टॉफ़ी या चॉकलेट से खुश हो जाते थे, लेकिन आजकल के बच्चों को सिर्फ मोबाइल ही खुश कर सकता है। जॾहिं त स्कूल में सुठी पोजीशन मानींदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दाणनि खे एवार्ड ऐं ॿिया खोड़ सारा इनाम पिणु ॾिना विया। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम हर स्कूल जे अंदरि थियणु घुरिजनि त जीअं हुते पढ़ंदड़ ॿारनि जो टैलेंट में इज़ाफ़ो थिए ऐं हू पंहिंजो नालो रोशन करण सां गॾु पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करण में पंहिंजो किरदारु अदा करे सघनि। कैमरामैन यासिर कोराई सां गॾु साकिब कुबर, आवाज़ टीवी न्यूज़, हैदराबाद।